अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ होस्ट अवैस अकबर हमारी सिराया सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, जी तो असांजो नॉवल हले पियो केदियाणी जी कथा, ऐं अॼु असां किस्त नंबर 6 शुरू कंदासीं। थोरो असां किस्त नंबर 5 ते नज़र विझंदा हलूं त जिथे फिरदौस खे पास आउट थियण खां पोइ पोज़ीशन मिली, जिते हुन पंहिंजो एवॉर्ड हासिलु कयो, उते बि मिस इक़बाल हिन सां मिली। हुन मिस इक़बाल खे ॾिसी तमामु घणो एक्साइटेड थी वई ऐं हुनखे ॻोल्हणु लॻी, हुनजी अखियुनि में कुझु ॻोल्हणु लॻी। ऐं हुन खां पोइ फाइनली पास आउट थियण खां पोइ हीअ पंहिंजे घर वापसि आई। ऐं जॾहिं हीअ हॉस्टल तां पंहिंजे घर पंहिंजे चाचा सां गॾु वञे पई त तमामु घणो हिनखे हिकिड़ो आसीस हुई त मिस इक़बाल मूंसां आख़िर में ज़रूरु मिलणु ईंदी, पर मिस इक़बाल हिन सां न मिलणु आई, न वरी विच में कॾहिं हुन सां मुलाक़ात थी। ईअं जॾहिं फिरदौस पंहिंजे चाचे जे घर पहुती त उते ॾिठई नंढा ॿार बि हुया ऐं हुनजी चाची बि हुई। हुनजी चाची घणो तंग अची वई हुई फिरदौस मां, जेको पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी त बाबा या छोकिरी खे यूनिवर्सिटी में दाख़िला वठाए ॾे या बहरहाल हितां ॿाहिरि कढो। पोइ हुनजी चाची पंहिंजे मुड़ुस खे चयो त मुंहिंजो चाचो आहे जेको रिटायर थी चुको आहे, हुनजी ज़ाल गुज़ारे वई आहे, उन लाइ रिश्ते जी ऑफ़र आहे जेको अगरि मां पंहिंजे चाचे सां ॻाल्हाईंदसि त उहो क़बूलु कंदो ऐं फिरदौस जी हुन सां शादी करायूं। ऐं फाइनली इहे हलंदो आहे ऐं इहे कचहरियूं कंदा आहिनि हिकिड़े रूम में। ॿिए रूम में फिरदौस उहो सॼो आवाज़ु फिरदौस हुननि जो आवाज़ु ॿुधंदी आहे ॿिए रूम में ऐं फील कंदी आहे त हीअ कुझु ग़लति करे रहिया आहिनि पाण सां। बहरहाल उहे टाइम गुज़री वेंदो आहे, कुझु ॾींहं गुज़रंदा आहिनि, ॿियो ॾींहुं थींदो आहे त फिरदौस पंहिंजे चाचे सां नज़र न मिलाए सघंदी आहे ऐं उहा इन इंतज़ार में हूंदी आहे थी सघे ही मूंखां इन रिश्ते जो पुछनि। ऐं हुनजी चाचे जेकी नंढड़ी हूंदी आहे, हाला नालो हूंदो आहे जंहिंजो, उन सां फिरदौस जी सुठी अटैचमेंट थी चुकी हूंदी आहे। ऐं किस्त जे आख़िर में ईअं थींदो आहे त फिरदौस बाज़ारि वेंदी आहे, इहो फील कंदी आहे त मुंहिंजी भटीजी जेका हाला आहे उहा मूंखे वापसि सॾे पई। बहरहाल हे बाज़ारि पहुचंदी आहे, उते अजीब माण्हू ॾिसंदी आहे, अजीब क़िस्म जा हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि, सभु अननोन माण्हू हूंदा आहिनि, इहो कुझु ॿियो महसूसु कंदी आहे। त फाइनली हिते 5 किस्त ख़तमु थी वेंदी आहे ऐं हाणे शुरू कयूं था 6 किस्त। जॾहिं बाज़ारि में घुमंदड़ माण्हुनि ते नज़र विधमि त मूंखे सभु ओपरा महसूसु थिया ऐं लॻो त मां खेनि पहिरियों भेरो ॾिसी रही आहियां। मूं हिकु अहिड़ी दुनिया महसूसु कई जेका अॻु में मूं लाइ को बि वजूद न पई रखे। हीअ साॻी दुनिया हुई जेका सदाईं क़ाइमु दाइम हूंदी आहे, पर अहिड़ो नए क़िस्म जो अहसासु मूंखे अॻु कॾहिं बि महसूसु न थियो। मूं इहो बि सम्झो पिए त दुनिया साॻी आहे, पर मां उन खां अलॻि पाण बचाए न सघियसि जेका मूं अॼु महसूसु कई हुई। मूंखे इहो बि महसूसु थियो त सिज जूं अखियूं मुंहिंजी पेशानीअ ते खुपी वियूं आहिनि। मूं ॾिठो त बाज़ारि में माण्हुनि जे पीह वधंदी वई, को पंधु पे हलियो त कंहिं मोटर गाॾी ते पे सवारी कई। सभिनी खे ॾाढी जल्दी हुई ऐं हूअ ॾाढा तकिड़ा ॾिसण में पिया अचनि। संदन चौधारी जेको कुझु थी रहियो हो हू उन खां लातअलुक़ हुया। कंहिंखे बि मुंहिंजो फ़िक्रु न हुयो, जेतोणीकि मां संदसि सुठी रीति जाइज़ो वठी रही हुयसि। बाज़ारि में घुमंदड़ खोड़ माण्हू अहिड़ा बि हुआ जिन खे पुराणा ऐं फाटल कपिड़ा पहिरियल हुया, पेरनि में पातल मेरा ऐं छिगल चपल, मुंहुं फिका, अखियूं बि बेनूर। ज़िंदगी खां फ़रार थियल माण्हू जंहिंजो पंहिंजो ख़ौफ़ संदन लाइ बार बणियल हुयो। पर जिन माण्हुनि मोटर गाॾियुनि ते सवारी पे कई उहे ॾाढा फुर्त ऐं तवाना नज़र पिया आया। संदसि कुल्हा कुशादा ॻिटा रत सां भरियल ऐं ॻाढ़ा हुआ ऐं उन्हनि गाॾीअ जे शीशनि मां शक वारी नज़र सां ॿाहिरि पिए निहारियूं। हिननि तशद्दुद सां भरियल ऐं चोर नज़रुनि सां माण्हुनि खे पिए ॾिठो ऐं ईअं पिए लॻो त ॼण ओचितो हू कंहिं बि माण्हूअ ते वार करे सघनि था। संदन हठधर्मी
ऐं ज़ालिम निगाहुनि जो अजीब अंदाज़ो हुयो। बाक़ी आम माण्हुनि जो नज़रूं ऐं नियत साॻी ॾिसण में पई आई। उन्हनि में को बि फ़र्क़ु कोन हुयो। मूंखे उन्हनि माण्हुनि जा कुल्हा बि साफ़ नज़र आया जिन सां वॾियूं गाॾियूं ऐं बसूं छत ताईं भरियूं पियूं हुयूं। जॾहिं का बि बस बीहे पई या हलणु शुरू पई कई त मां उन्हनि में वेठल माण्हुनि जा पघर में शल थियल चहिरा सवलाईअ सां ॾिसी सघां पई। ऐं जॾहिं त संदन अखियूं कंहिं राज़ या ख़ौफ़ खे दॿाइण में रुधल हुयो। मां हैरान हुयसि त एतिरा घणा माण्हू जिन सां बाज़ार भरिजी चुको आहे किथां आया आहिनि। पर सभ खां वधीक परेशानी कंदड़ इहा ॻाल्हि हुई त माण्हू हलनि कहिड़ी रीति पिया। हिननि जे हलण जो नमूनो कंहिं अंधे माण्हूअ जे हलण मिसल हुयो। अहिड़ा अंधा माण्हू जिन खे न ॿियो केरु नज़र पिए आयो ऐं न ई वरी हू पाण खे ॾिसी सघनि पिया। पर मुंहिंजी हैरानीअ में वधीक इज़ाफ़ो तॾहिं थियो जॾहिं मां उन ॻाल्हि खे ॼाणा हा त मां बि उन्हनि वांगुरु ई हली रही आहियां। उन्हनि सोचुनि मुंहिंजे ज़हन में हिकु ख़ुशीअ जी लहर डोड़ाए छॾी। पहिरियां त मूंखे ॾाढो सुठो लॻो, पर पोइ सुतत ई मुंहिंजा हवास हिकु ॿार जियां तब्दील थी विया। उन ॿार जियां जेको पहिरियों भेरो अखियूं खोले दुनिया ॾिसी रहियो हुजे ऐं खुरड़ियूं हणी रोअणु शुरू कयो हुजई, छो त उहो सभु हिकु नओं माहौल हुयो जंहिंसां ॿार जी का बि ॼाण सुञाण कान हुई। पोइ जॾहिं राति जी ऊंदाह धरतीअ ते लही आई त मां कंहिं अहिड़े फ़िक्र में पइजी वियसि त हीउ डिघो ऐं तवील वक़्तु कीअं काटिजे। सुबुह थियण ताईं मां पंहिंजे अंदर में निहायत गहरो ऐं ॿुॾंदड़ दर्द महसूसु कयो। उहो दर्द मुंहिंजे अंदर में ज़ोर सां दांहूं करे वावेला मचाइण लॻो। हाणे मां ॾाढी थकिजी पई हुयसि ऐं बुख जी शिदत करे पेट में अजीब आवाज़ कढिया हुआ। पोइ जॾहिं मां भित ते विहाणे जे आधार ॾेई वेठसि त थोरी थकावट में घटिताई थी ऐं साह खणण में सवलाई भयमि। मां हेॾां होॾां ॾिठो लॻो त मुंहिंजे चौधारी मौजूदु बाज़ारुनि कंहिं उन समंदर जी शिकिल अख़्तियार करे वरिती आहे ऐं मुंहिंजो मिसाल उन ॿेड़ी वांगुरु हुयो जेको उन आलीशान समुंड जी लहरुनि में ॿुॾण वारो हुयो। मुंहिंजो वजूदु उन हुजूम सां गॾोगॾु रिढ़ी रहियो हुयो जेकी बसुनि ऐं मोटर कारुनि में सफ़र करे रहिया हुआ, या वरी कंहिं महिल समुंड जी लहरुनि जी हरकत जियां ऐं उन्हनि माण्हुनि जियां जेकी कंहिं दरिया जियां वही रहिया हुआ, जिन खे न ई कुझु नज़र अची रहियो हो ऐं न ई हू कुझु महसूसु करे पिए सघिया। हर घड़ी हज़ारनि अखियुनि मुंहिंजे साम्हूं गुज़रनि पियूं, पर उन्हनि जे साम्हूं मुंहिंजो हुअणु ऐं न हुअणु बराबरि हुयो। पोइ ओचितो ऊंदाहीअ में मूंखे 2 अखियूं नज़र आयूं। मूं ईअं भायो त उहे 2 अखियूं मूं ॾांहुं ई अची रहियूं आहिनि ऐं उहे आहिस्ते आहिस्ते वेझो थींदियूं वयूं। पहिरियां उहे 2 अखियूं मुंहिंजे पेरनि ऐं चप्पल ते टुकिजी वयूं ऐं ईअं ई कुझु देरि ताईं टुकियल ई रहियूं। चप्पलनि ते टिकिजी वयूं ऐं पोइ ईअं ई कुझु देरि ताईं टिकियल ई रहियूं। कुझु घड़ियुनि खां पोइ उहे मुंहिंजे पेरनि, कुल्हनि, पेट, सीने, ॻिची ऐं आख़िरकार अखियुनि में खुपी वयूं। मूं ॾिठो त उन्हनि अखियुनि में कुझु लापरवाहीअ जहिड़ो अंदाज़ शामिलु हुयो। मुंहिंजो जिस्म ॾकणु लॻो ऐं मूंखे हिकु झटिको लॻो, जंहिंखां पोइ मूं ते मौत जो ख़ौफ़ तारी थी वियो। मूं पंहिंजे जिस्म जे रॻुनि में सख़्ती महसूसु कई त जीअं पंहिंजे धड़के ऐं ख़ौफ़ जे अहसास ते हावी थी सघां, जेको मुंहिंजे समूरे वजूद में फहिली चुको हुयो।
ज़ाहिर आहे त मुंहिंजे साम्हूं कंहिं जो हथु मौजूदु कोन हो जंहिंमें को चाकू या छुरी पकड़ियल हुजे। बसि इहो जेको कुझु बि हो रुॻो 2 अखियूं हुयूं। मां वॾी मुश्किल सां ॻीत ॾिनी, पंहिंजनि पेरनि खे सिधो कयो त जीअं अॻिते वधी सघां ऐं उन्हनि अखियुनि जे सरहदुनि खां घणो परे हली वञां, पर पोइ बि उहे अखियूं मुंहिंजी पुठीअ में खुपी जिस्म मां पार थी वियूं हुयूं। हाणे मूंखे हिकु हटड़ी नज़र आई जंहिंजे अंदरि बाहि जे शोलनि भड़का पिए ॾिना, जंहिं मां मूंखे घणी गर्मी ऐं रोशनी महसूस थी रही हुई। मां जल्दी पेर वधाए उन जे वेझो पहुतसि, अंदरि हली वियसि ऐं उते मौजूदु माण्हुनि जे मेड़ में गुम थी वियसि। मां पाण खे उन्हनि माण्हुनि जे पोयां लिकाए छॾियो। कुझु घड़ियुनि खां पोइ मां ॿाहिरि निकिरी आयसि ऐं बाज़ार में पहुची हेठि मथे ॾिसणु लॻसि। मूं वॾे गौर सां चौधारी निहारियो ऐं जॾहिं पक थी वियमि त हाणे उहे नज़रूं उते मौजूदु नाहिनि ऐं किथे गुम थी वियूं आहिनि, त मां जल्द फुटपाथ ते अची हलणु शुरू कयो। उन वक़्तु मुंहिंजे ज़हन में बसि हिकिड़ो ई सुवालु फिरी रहियो हो त मां जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजे चाचा जे घर पहुची वञां। जॾहिं मां घर पहुची वियसि त मूंखे यादि नाहे त मूं पंहिंजे चाचे वटि कहिड़ी रीति ज़िंदगी गुज़ारी, ऐं न ई वरी मूंखे इहो वाक़ियो यादि आहे त मूं कहिड़ी रीति शेख महमूद सां शादी कई। बसि मूंखे रुॻो हिकु ॻाल्हि यादि आहे, इहा हीअ त मूं ज़िंदगीअ में जेतिरनि बि ख़तरनि सां मुंहुं ॾिनो, उन्हनि हाड़नी जो ख़ौफ़ ऐं वहशत उन्हनि 2 अखियुनि जे दहशत खां इलाही घटि हुआ, छो त जॾहिं बि उहे 2 अखियूं साम्हूं ईंदियूं हुयूं त मुंहिंजे जिस्म में ॾकणी शुरू थी वेंदी हुई। मूंखे चिटीअ तरह यादि नाहे त उन्हनि अखियुनि जो रंग कहिड़ो हो, कंहिंजूं हुयूं कारियूं हुयूं या नीरियूं हुयूं, ऐं न ई वरी मूंखे एतिरी ख़बर आहे त उहे नंढड़ियूं हुयूं या वॾियूं हुयूं। पर मां जॾहिं बि बाज़ार मां गुज़रंदी आहियां त हिकु क़िस्म जो ख़ौफ़ ज़रूरु थींदो अथमि त किथां ॿीहर न उहे अखियूं साम्हूं अची वञनि, ज़मीन मां, आसमान मां या कंहिं ॿिए पासे खां, ऐं मुंहिंजे अखियुनि सां न मिली वञनि। नेठि मां पंहिंजे चाचा जो घर छॾे आयसि ऐं शेख महमूद सां शादी सां गॾु ज़िंदगीअ जो अणाभो सफ़र शुरू कयुमि। जेतोणीकि मां हाणे पलंग ते सुम्हंदी हुयसि ऐं चाचा जे घर जे सख़्तु ऐं तख़्ताइन खटनि मां जान छुटी वई हुई, पर जॾहिं बि मां एतिरी वॾे घर जी सफ़ाई करे, चपड़ छंडे, खाधो तयारु करे फ़ारिग़ थींदी हुयसि ऐं चेल्ह साइण लाइ पलंग ते लेटी थोरो आराम करणु चाहींदी हुयसि त शेख महमूद अची मुंहुं कढंदो हुयो। हिन जी उमिरि 60 सालनि खां मथे हुई ऐं मां अञा 19 सालनि जी बि न हुयसि। हिन जे चपनि हेठां खाॾीअ ते हिकु वॾो ॻूढ़ो हो जंहिंखे सोराख़ पिणु हुयो। को वक़्तु अहिड़ो बि हूंदो हो जो उहो सोराख़ ख़ुश्क थी वेंदो हुयो, न त अक्सर उन मां ॻाढ़ो रेशो पियो ॻणंदो हुयो, जंहिं में रत ऐं गंध ॿई शामिल हूंदा हुआ। जॾहिं उहो ॻोढ़ो सुकल हूंदो हो ऐं हू मूंखे चुमंदो हो त मूंखे को एतिराज़ु न हूंदो हो ऐं मां कुझु बि कान कुछंदी हुयसि। बसि इहो थींदो हुयो जो मां उन फूकणे जहिड़ी ॻूढ़े जो वज़न पंहिंजे चहिरे ते महसूसु कंदी हुयसि, पर जॾहिं उन मां गंद वहंदो हो त मां मुंहुं फेराए छॾींदी हुयसि, छो त उन मां ईंदड़ धप कंहिं मुअल कुते मां ईंदड़ ढूंढ जहिड़ी हूंदी हुई। राति जे वक़्तु हू पंहिंजा हथ पेर मुंहिंजे जिस्म जे चौतरफ़ वकोड़े छॾींदो हुयो। हुन जा कुराड़ा ऐं गुंजियल हथ मुंहिंजे पूरे जिस्म ते पिया फिरंदा हुआ।
कंहिं बुखायल ऐं उञायल इंसान जंहिं वॾे अरसे ताईं का ख़ुराक न ॾिठी हुजे ऐं जॾहिं का शइ खेसि हथु लॻंदी आहे त हू थालीअ में मौजूदु खाधे जे आख़िर ज़रे खे बि चटींदो वेंदो आहे ऐं पोइ थांव खे धोइण जो को जवाज़ नाहे रहंदो। हू घणो खाधो हज़म करण जी अहलियत न रखंदो हो, छो त सोज जे करे हुन जे ॼणनि में सूरु रहंदो हुयो, जंहिं करे हू घणी देरि ताईं चाॿा न ॾेई सघंदो हुयो। जीअं त हिन जो मादो खाधो ॾियण जे करे अक्सर ख़राबु रहंदो हुयो, सो उहो ई सबबु हो जो हू घटि खाधो खाईंदो हो। पोइ बि एतिरो ज़रूरु हो त हू प्लेट साफ़ु करे ई उथंदो हुयो। मां जॾहिं मानी खाई बसि कंदी हुयसि त हू मुंहिंजे प्लेट जो चङी तरह जाइज़ो वठंदो हो, उन सोच सां त खाधो ज़ाया करणु सुठी ॻाल्हि नाहे, तूं घणो खाधो ज़ाया थी करीं। जेतोणीकि उहो सभु गोश्त जी सूरत में हॾियूं ऐं मसाले सां दाणा हूंदा हुआ जिन खे खाई न पियो सघिजे ऐं उहे प्लेट में ई छॾे ॾियणा पवंदा हुआ जेसिताईं उहे धोई साफ़ु न कजनि। जॾहिं खेसि निंड अची वेंदी हुई त मां पाण खे संदसि हथनि पेरनि खां आज़ादु करे पलंग तां सिरकी वेझण जी जाइ में हली वेंदी हुयसि ऐं पंहिंजे हथनि पेरनि ऐं मुंहं खे सुठी तरीक़े साबुण सां साफ़ु करे वेहंदी हुयसि। हू नौकरीअ मां रिटायर थी चुको हुयो, हुन जा न के दोस्त हुआ ऐं न ई वरी हू कमुकार कंदो हुयो, घर खां ॿाहिरि कोन निकिरंदो हो ऐं न ई खेसि कंहिं होटल ते वेहण जी आदत हुई, शायदि उन लाइ त चांहि या कॉफ़ी पीअण सां ॾोकड़ ख़र्च थींदा आहिनि। हू सॼो ॾींहुं घर में मुंहिंजे भरिसां वेठो हूंदो हुयो, कॾहिं कॾहिं मूंखे रंधिणे या वेझण जाइ में बि वाझाईंदो रहंदो हो। जॾहिं मां खाधो तयारु कंदी हुयसि ऐं इत्तेफ़ाक़ सां अटो हेठि किरी पवंदो हो या कपिड़ा धोइण दौरान पाउडर जो दॿो फर्श ते किरी पवंदो हुयो ऐं थोरो पाउडर ज़ाया थींदो हो त हू मूं ते उभो थी वेंदो हुयो ऐं घटि वधि ॻाल्हाईंदो हुयो, लापरवाही जा ताना ॾींदो हुयो। ईअं कॾहिं कॾहिं खाधे में गिहु वधीक पइजी वेंदो हो, तॾहिं बि कावड़ में गोड़ कंदो हुयो त मूंखे अकुलु अलाए कॾहिं ईंदो। जॾहिं सफ़ाईअ वारा अची गंद जे टोकरीअ खे ॿाहिरि ढेर ते उछलण लाइ खणंदा हुआ त हू उन गंद जी टोकरीअ जो चङी तरह जाइज़ो वठंदो हो त का कमुकार जी शइ त उन में न रहिजी वई आहे। हिकु ॾींहुं गंद जे टोकरीअ मां खेसि का शइ हथु अची वई जंहिं ते हू ॾाढो कावड़ियो। हुन एतिरो त ज़ोर सां रड़ियूं कयूं जो सभु पाड़े वारा गॾु थी विया। उन वाक़िए खां पोइ हुन मूंखे मारणु बि शुरू कयो, एसिताईं जो बिना कंहिं ॾोह ऐं ग़लती जे बि हू मारणु लॻो। हिकु ॾींहुं हुन मूंखे एतिरियूं त लतूं वहायूं जो मुंहिंजो जिस्म सुॼी वियो ऐं उन ते ज़ख़्म थी पिया। उन खां पोइ मां हुन जो घरु छॾे पंहिंजे चाचे जे घर मोटी आई हुयसि। मुंहिंजो चाचो मूंखे सम्झाइणु लॻो त हड़ई मुड़ुस ईअं ई पंहिंजी ज़ालुनि खे मारींदा आहिनि। चाचीअ त एसिताईं बि चयो त तुंहिंजो चाचो मूंखे मारींदो आहे। मूं खेसि चयो त मुंहिंजो चाचा हिकु मोतबर शख़्स आहे जेको शागिर्दनि खे दीनी तइलीम मुहैया कंदो आहे, इहो भला कीअं पंहिंजी घरवारीअ खे मारींदो। जवाब में हिन चयो हो त अहिड़ो अमल रुॻो इहो ई मर्द करे सघे थो जेको दीनी तइलीम जी ॼाण रखे थो। मज़हब नारियुनि खे मार कढण जी तलक़ीन करे थो। मज़हब ईअं बि चवे थो त हिकु पाक दामन ऐं नेक नारी खे इहा ॻाल्हि ज़ेब नथी ॾिए त हू पंहिंजे मुड़ुस जी कंहिं बि मामले में शिकायत करे। इहो नारीअ जो फ़र्ज़ु बणिजे थो त पंहिंजे मुड़ुस मतिलबु मिजाज़ी ख़ुदा जी मुकमिल ताबेदारी करे। ईअं करण सां हुन जे तहारत ऐं पाकाईअ खे तक़वीत मिलंदी आहे। मां हैरान हुयसि ऐं हाणे मूंखे कुझु सम्झ में न पिए आयो त खेसि कहिड़ो जवाबु ॾियां।
उन खां अॻु जो नौकराणी मेज़ ते मानी लॻाए मुंहिंजो चाचो मूंखे मुड़ुस जे घर छॾे आयो। जॾहिं मां उते पहुतसि त शेख महमूद मानी खाई चुको हुयो ऐं हुन मूंखे अहिड़ी का बि सलाह न कई ऐं मां बुखी सुम्ही रहियसि। ॿिए ॾींहं ते मूं नेरनि तयारु करे संदसि अॻियां रखी। हू कुर्सीअ ते वेही मज़े सां नेरनि करणु लॻो ऐं मूंखे अखि खणी बि न ॾिठाईं। जॾहिं मां पंहिंजे प्लेट खणी नेरनि करणु लॻसि त हू मुंहिंजी प्लेट खे घूरणु लॻो। मूंखे कहर जी बुख लॻी हुई ऐं मूंखे खाधे जी अशद ज़रूरत हुई। मां इरादो कयो त प्लेट भरे खाधो खाइबो, भले छा बि थिए। मां हथु अॻिते वधाए हिकु गिरह खयो। अञा हथु वात ॾांहुं वधाइण में ई मस हुयमि त हू मूं ते टुटी पियो। पंहिंजे चाचे जे घरां वापसि छो आई आहीं? हू तोखे 2-3 ॾींहं बि मानी खाराए न सघियो? हाणे त तोखे बि चङी नमूने ख़बर पइजी वई हूंदी त सिर्फ़ु मां ई तोखे खाराए सघां थो, त पोइ तोखे मूंखां शर्म छो थो अचे? छो मूंखां मुंहुं फेरे वेंदी आहीं? तोखे मूं मां बदबू अचे थी। मां जॾहिं बि तुंहिंजे वेझो अचण जी कंदो आहियां त मूंखां लवाईंदी परे छो भॼंदी आहीं? पोइ हू मूंखे छिते कुते वांगुरु चंबिड़ी वियो। संदसि खाॼीअ ते मौजूदु ॻोढ़े मां रेशो वहणु लॻो ऐं बदबू फैलिजी वई। हाणे मूं न पंहिंजो मुंहुं हुन खां परे कयो ऐं न ई नक ते हथु रखियुमि। मां मजबूर थी पंहिंजो चहिरो हिन जे चपनि ऐं संदसि जिस्म हवाले करे छॾियो ऐं ईअं ई मां लापरवाह ऐं बेवस थी पंहिंजे जिस्म मां ज़िंदगीअ खे ख़ारिज थींदे ॾिठुमि। मुंहिंजो साहु ॼण त निचोड़ियो पिए वियो। मां पाण खे कंहिं सुकल काठीअ जियां महसूसु करे रही हुयसि, या वरी जूतनि जे कंहिं पुराणी ऐं छिगल जोड़े जियां, जेको कंहिं अहिड़े हंधि पियो हुजे जिते कंहिंजी नज़र न पवंदी हुजे, न त उन खे ॿाहिरि कढे फिटो करे छॾे। पोइ हिकु ॾींहुं हिन मूंखे ॾंडनि सां अहिड़ी त मार ॾिनी जो मुंहिंजे कननि ऐं नक मां रतु वहणु लॻो ऐं मां हिकु भेरो ॿीहर उन घर मां निकिरी वियसि। पर हिन भेरे मां पंहिंजे चाचा जे घर कान वियसि। मां बाज़ार मां ज़ख़्मी पेरनि ऐं सुॼियल अखियुनि सां डुकंदी रहियसि, पर कंहिंजी बि मूं ते नज़र कान पई। जॾहिं त माण्हू बसुनि में, मोटर गाॾियुनि में ऐं पैदल हलंदा रहिया, ईअं लॻे पियो त हू सभु अंधा आहिनि ऐं खेनि का बि शइ न पई सुझे। मुंहिंजी नज़रुनि जे साम्हूं पूरो बाज़ार हिकु समुंड जियां वही रहियो हुयो ऐं मां कंहिं काठ जे टुकरे जियां उन में फिटो कई वई हुयसि ऐं मां पाणीअ जी लहरुनि सां तरंदे पिए रहियसि, कॾहिं हेठि त कॾहिं मथे, कॾहिं हेॾे त कॾहिं होॾे। इहा सोच हुई त नेठि लहरूं कंहिं न कंहिं हंधि ज़रूरु फिटियूं कंदियूं। दोस्तो, ही तव्हां ॿुधी केदाणी जी कथा जी 6हीं क़िस्त। हाणे असां 7हीं क़िस्त ॿुधंदासीं ऐं वरी वधीक इन सिलसिले खे जारी रखंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजो। अस्सलामु अलैकुम।